नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त हफ़्तो अॻु कुंभ थाणे जे ॻोठ मेहो खान सियाल में सियाल बिरादरी जे ॿिनि धुरनि में थियल झेड़े में क़तल थियल मोहम्मद यूसुफ सियाल जे वारसनि जो कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ प्रेस क्लब बोज़दार वॾा अॻियां दिलमुराद सियाल, अली मर्दान सियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हफ़्तो अॻु कुंभ थाणे जे हद ॻोठ मेहो खान सियाल में सियाल बिरादरी जे बाअसर माण्हुनि पारां फायरिंग करे ॻोठ रतो खान सियाल जे रवासी पंहिंजे भेण सां मिलण लाइ आयल नौजवान मोहम्मद यूसुफ सियाल खे क़तल कयो आहे, जंहिंजो केस कुंभ थाणे ते चइनि नामज़द माण्हुनि मथां दाख़िल करायो वियो, जंहिंमें पुलिस नामज़द जवाबदार ख़ादिम अली सियाल लुत्फ़ सियाल खे गिरफ़्तार करण खां लहिवाए रही आहे, जेको सरेआम घुमी रहिया आहिनि, जेके बाअसर जंहिं सबबु मुख़ालिफ़ असांखे कूड़ा केस दाख़िल कराइण ऐं क़तल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कुंभ पुलिस पिणु बाअसरनि जी वंगार बणियल असांजा मुख़ालिफ़ पुलिस ऑफिसर आहिनि, जंहिं सबबु कुंभ पुलिस हिननि जी धुर वारो किरदारु अदा करे रही आहे। हिननि वधीक चयो आहे त बाअसर ॾाढा माण्हुनि, असां ग़रीब आहियूं, असांजी जान खे ख़तरो है। हिननि वधीक वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध मुश्ताक महर, DIG सखर फिदा हुसैन मस्तोई, SSP खैरपुर खां हिन मामले जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फराहम करे जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।